जय भगवान जी। ओम सतगुरु प्रसाद। भगवान जी अमृतवाणी हली। तव्हां भी कंहिं शब्द खे रिसीव कयो या न कयो, इहो तव्हांजे मथां आहे। तव्हांजी फीलिंग तव्हां सां गॾु आहे त तव्हां कंहिं चीज जी वैल्यू ॾियो था। तव्हांखे ग़लति शब्दनि खे रिपीट कयो त माइंड में उहा वैल्यू थी वेंदी आहे। इहा थी वेंदी आहे त मुंहिंजी कोई वैल्यू न आहे, मूंसां गॾु अहिड़ियूं ॻाल्हियूं था कनि। अगरि तव्हां पंहिंजे माइंड में ऊची ऊची शयुनि खे यादि रखंदा हो त टाइम ते कंहिंखे साथ ॾिनो अथव, टाइम ते कंहिं तव्हांखे प्यारु कयो आहे, टाइम ते तव्हांजी ज़रूरतूं पूरियूं कयूं अथऊं, ॿ शब्द बि मिलिया त छा थियो? मतिलबु जेको ग़लति मिलियो उन सां छा थियो? लेट हो लेट गो कंदव त सृष्टिअ में सॼियूं ॻाल्हियूं लेट गो थी वेंदियूं। ऐं असां पकड़े रखंदासीं उन ई ॻाल्हि खे त डिप्रेशन पइजी वेंदो। डिप्रेशन छा आहे? सेम रिपीटेशन, थॉट सेम स्टॉप न कंदी आहिनि। पर गुरूअ जे ज्ञान सां तव्हां पंहिंजे शब्दनि खे बि ॾिसो त तव्हां धरतीअ ते कहिड़ा शब्द ॾेई रहिया आहियो। गुरूअ जो ख़ासि मंत्र आहे, तव्हां उल्टा शब्द न ॾियो। तव्हां रहंदा आहियो सृष्टिअ में, तव्हां कंहिंखे बि उल्टो शब्द न ॾियो। पंहिंजे शब्दनि जी क़ीमत कयो। ओम।